पीटीआई जो एहतजाज न पर रियासत खिलाफ बगावत हुई। हसास मिल्कियतुन के बाहियों ॾिनी वयूं। जिना हाउस में वञ ड्रा कई वई। छा इन्हनि खिलाफ आर्मी एक्ट तहत न पर ट्रैफिक एक्ट तहत कार्रवाई कयूं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त बगावत जी का बि माफ़ी नाहे। शहीदनि जी यादगारनि जी बेहरमती कंदड़नि खे जवाब ॾियणो पवंदो। नवाज़ शरीफ के कूड़े केस में सज़ा ॿुधाईंदड़ बाबा रहमती कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ो नाहे रहियो। हिन सां केर हथ मिलाइण लाइ बि तयार नाहे। हिक साज़िश तहत नवाज़ शरीफ के सज़ा ॾियारे मुल्की तरक्की रोकी वई। जज ते इल्ज़ाम लगाए बेंच खां अलॻि थियण लाइ नथो चई सघिजे। चीफ जस्टिस या जज ते इल्ज़ाम लगाए इख्तियार ख़त्म नथा करे सघजनि। सवाल ही आहे त कॉल्स कंहिं प्लांट कयो आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा ऑडियो लीक्स जी जांच कंदड़ कमीशन ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त कमीशन कॉल रिकॉर्ड करण समेत जारी थियण वारे समूरे अमल जो जाइज़ो वठंदो। वफ़ाक़ी हुकूमत जे साम्हूं ही मुबैना ऑडियोज़ आहिनि। काबीना खां सवाइ वज़ीर जो बयान हुकूमत जो बयान नाहे हूंदो। चीफ जस्टिस चयो त छा इंसाफ़ ॾींदड़नि ते इल्ज़ाम लॻाइण इंसाफ़ आहे। अदालत हुकूमत जी बेंच ते एतिराज़नि वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। छा वफ़ाक़ खे ख़बर आहे त ऑडियोज़ असली आहिनि या न। घरू वज़ीर ऑडियोज़ बाबति प्रेस कॉन्फ्रेंस बि करे चुको आहे। घरू वज़ीर हक़ीक़त ॼाणण बिना प्रेस कॉन्फ्रेंस छो कई। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त छा अहिड़ी लापरवाही करे सघिजे थी। अहिड़े बयान ते वज़ीर खे हटाइण घुर्जे हा या वरी खेसि इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे हा। वज़ीर आज़म जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास। शहबाज शरीफ दस्तियाब वसीलनि ऐं मसइलनि खां सूबनि खे आगाह करे छॾियो। शहबाज शरीफ चयो आहे त बजट में अवाम ऐं कारोबार दोस्त पॉलिसीज़ महवर आहिनि। जीडीपी सां गॾु रोज़गार जा ज़रिया बि वधाया वेंदा। सभिनी खे मुआशी तरक़ीअ लाइ किरदार अदा करणो पवंदो। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में तामीर ऐं तरक़ीअ लाइ बि रक़म रखी रहिया आहियूं। मुतासिर इलाइक़नि जी बहालीअ लाइ सूबनि खे बि किरदार अदा करणो पवंदो। पाकिस्तान ऐं IMF विच में बजट जे हदफ़नि ते इख़्तिलाफ़नि सबबि कर्ज़ प्रोग्राम जी बहालीअ ते डेडलॉक बरक़रार। IMF 14 जून ताईं नओं शेड्यूल जारी करे छॾियो। पाकिस्तान जो मामिलो शेड्यूल में शामिल न कयो वियो। ज़रियनि मूजिबि IMF सालियाने टैक्स हदफ़ में पाकिस्तान खां वाध जो मुतालबो करे रहियो आहे। इराक़ जे दौरे ते पहुतल परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी इराक़ी घरू वज़ीर अब्दुल अमीर अल शमरी सां मुलाक़ात। पाकिस्तान ऐं इराक़ विच में ॿेतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में पाकिस्तानी पांधेड़नि ऐं वापारी बिरादरी लाइ इराक़ी वीज़ा में आसानीअ ते बि ॻाल्हि ॿोल। अवामी सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। अरबे रुपयनि जा 117 बैंक अकाउंट साम्हूं अचण बैदि नैब फरागोगी ऐं संदसि मुड़ुस खे 8 जून ते तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि उस्मान बुज़दार जी हुकूमती दौर में फरागोगी ऐं संदसि मुड़ुस अहसन जमील गुजर जी 4.5 अरब रुपयनि जी ट्रांज़ेक्शन्स जो रिकॉर्ड साम्हूं आयो आहे। फरागोगी ऐं अहसन गुजर नैब वटि अॻु बि पेश नाहिनि थिया। लाहौर हाईकोर्ट जी पिंडी बेंच शाह महमूद कुरैशी खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। DC रावलपिंडी जो 3 MPO वारो हुकुम कलदम करार। अदालत पारां शाह महमूद कुरैशी खे श्योरिटी बॉन्ड जमा कराइण जी हिदायत। शाह महमूद कुरैशी खे ॿीहर MPO तहत गिरफ़्तार न करण जी बि हिदायत। पीपल्स पार्टी में कराची जी मेयरशिप लाइ का बि धड़ाबंदी नाहे। पार्टी मुतहद आहे। फरियाल तालपुर जे हवाले सां बेबुनियाद ख़बरूं हलाए वयूं। नजमी आलम बि असांजो वॾो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पाणी ऐं गंदगी कराची जा वॾा मसइला आहिनि। साफ़ पाणी वारो मसइलो बि हल कयो वेंदो।
सिंध जे घरू खाते MPO तहत हिरासत में वरतल वधीक 4 ॼणनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू सेक्रेटरी सैयद एजाज शाह जी सरबराहीअ में क़ाइम नज़रसानी कमेटी 4 ॼणनि जी नज़रसानी तहत गिरफ़्तारी जो हुकुम वापसि वठी छॾिया। MPO तहत गिरफ़्तार कयल नवाज़, रमज़ान, हमज़ा ऐं मक़सूद खे आज़ाद करण जो हुकुम। अरबी समुंड में ठहंदड़ हवा जो घटि दबाव डिप्रेशन जी शिकिल इख्तियार करे वरिती। मौसमियात खाते मूजिब डिप्रेशन 24 कलाकनि दौरान वधीक शिदत इख्तियार करे सघे थो। सामूंडी तूफ़ान जो रुख उत्तर ओलह तरफ़ आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जी सामूंडी पटीअ खे को बि ख़तरो नाहे।